नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे मटियारी में ख़बर ॾींदा हलूं त मटियारी में आशिकाने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ़ां मस्जिद में अज़ीम व आलीशान महफ़िल गौसे आज़म दस्तगीर मुनक़द कई हुई, जंहिंमें क़ुरान पाक जी तलावत हाफ़िज़ उज़ुबुल्लाह मेमण कई, जंहिंमें पाकिस्तान जे मशहूर नात ख़्वान हिस्सो वरितो। आशिकाने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नात शरीफ़ ॿुधाए आशिकाने रसूलनि खे झुमाए छॾियो। महिमान ख़ास में हज़रत मौलाना पीर शफ़ीउल्लाह इलाही ख़िताब कयो, चयो त मुसलमान पंहिंजा अक़ीदा सुठा ऐं मज़बूत रखो, पंहिंजे रब पाक जो हर वक़्त हर हाल में शुक्र अदा करियो। वधीक चयो त अल्लाह जे ॾिनल नेमतनि जी वखाण कंदा करियो। अल्लाह पाक तव्हांखे हलाल रिज़्क़ अता फरमाए, सुठी सिहत ॾे, इहे बि अल्लाह जूं नेमतूं आहिनि। हिन चयो त साहबा इकराम ऐं अहले बैत जो शान रब पाक ज़मीननि आसमाननि ते बुलंद कयो है। वालिदैन जी ख़िदमत करियो, दुनिया में जन्नत वालिदैन जे पेरनि जे हेठियां आहे। हिन चयो त माउ पीउ खे तकलीफ़ न ॾियो, हिननि खे नाराज़ न करियो, इन्हें में तव्हांजी कामयाबी है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।